प्यारा भा जो तो असां सभिनी जे तरफ़ खां आयल मेहमान इन खिते जा रहवासी उनके अस्सलाम वालेकुम या अली मदद जो तो इन खुशी में इन शरीक थियाऊं मर्शद साईं जाल साईं जी मेहरबानी आई भा अयूब आलमानी जड़ो बहाल तव्हां भाने अॻियां पेश कंदासीं। महफ़िल जी शुरुआत मुलाली जी शान में कसीदे सां जड़ो बहाल तव्हां भाने अॻियां पेश। इबादत में कसम हक जो शहादत कान थी ॾिसजे अथई जे यार पक करनी खोले तारीख़ खे पढ़ तूं त खुदा जे घर में कंहिं बंदे जी विलादत कान थी ॾिसजे। आली से प्यार करते हैं तेरा एहसान है मौला हमारे पास बख्शिश का यही सामान है मौला दरे नजब को छोड़ दे जन्नत के बदले हम ये सौदा नहीं कर सकते हमें नुकसान है मौला। अली अली तो कयामा मुखे सही न थो अली अली तो कयामा मुखे सही न थो परे थी असा कंडा थे न थो परे थी असा कंडा थे न थो अली अली तो कयामा मुखे सही
परे थिवे असां चंडा ठहे न थो परे थिवे असां चंडा ठहे न थो अली अली तो गया मूंखे सहे न थो अली अली तो गया मूंखे सहे न थो फतवा